कीअं ही सुमेरा? तो मूंसां कूड़ छो ॻाल्हायो? कूड़? कहिड़ो कूड़? तो मूंखे चयो बस साल ॾेढ सज़ा ईंदी, पर जज त मूंखे उम्र कैद जी सज़ा ॾेई छॾी। हाणे सॼी उम्र मूंखे जेल में गुज़ारनी पवंदी। अरे चरी, जेल में क़त्ल जी सज़ा खे उम्र कैद चइबो आहे, पर उहा उम्र भर ताईं न कटबी आहे। सच तो चवी? हाँ, तुंहिंजो कसम। जो इहो त ॿुधाए, मुंहिंजो पुटु सजाद कीअं हो? ठीक हो। मुंहिंजो त पुछंदो हूंदो न। हाँ, केॾी मिठी अचेस त मां हुनखे ॾिसां, मां पंहिंजे पुटड़ी खे ॾिसण लाइ तड़पी रही आहियां। वठी अचांसि, पर तोखे हिते ॾिसी रही पवण जो ज़िद करे त पोइ? हाँ, ईअं थी सघे थो हू मूंसां प्यार तमामु घणो कंदो आहे, तमामु घणो। थोरो सम्झ भरो थिए त वठी ईंदोसांसि। ठीकु आहे। सजाद पुट, दिलि त मुंहिंजी चए थी तोखे सभु कुझु ॿुधाए छॾियां, पर तूं मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार न कंदे। गर्मा गर्म चाय जा 2 कप ठाहे वठ। जी बेगम साहिबा। माई ॿुध, जी साहब। असांजे वञण खां पोइ को आयो हुयो छा? हा, केरु? हिकु औरत। औरत? हा, पंहिंजो नालो सुमेरा ॿुधाए रही हुई। सुमेरा किथे आहे? वापसि हली वई। छो? अलाए, ओहो, ॾाढी परेशान हुई ऐं रोए पई, चए पई त मां जेल मां आज़ाद थी आहियां, कूड़े क़त्ल जे केस में 14 साल सज़ा काटे आई आहियां। ॿियो छा चईं? चई त मां भरी वेंदसि। ठीकु आहे, हाणे अचे तो उनखे विहार चा। ठीकु आहे साहब। थैंक गॉड। सजाद, जॾहिं तूं हुनखां एतिरी नफ़रत तो करी त पोइ हुनजे लाइ एतिरो परेशान छो आहीं? सच ॿुधाएं, हाँ, मां हुनजे लाइ एतिरो परेशान इन करे आहियां जो ही घर उनजे नाले ते आहे। 5 करोड़ रुपया मिलनि पिया हिन घर जा, पर मां विकिणी नथो सघां। छा तुंहिंजी मदर तोखे घर विकिणण ॾींदी? हा, मां उनखे बोल बचन ॾेई करे राज़ी करे वठंदुसि। उनखां घर जा मालिकाना हक़ हासिल करे उनखे घर मां कढी छॾींदोसांसि। इहा त ज़्यादती थींदी। ज़्यादती न थींदी, मां सिर्फ़ु हुनजी ज़्यादती जो हिसाब बराबर कंदुसि। शाहीन, तूं छा थी सम्झी त मां आसानी सां पाण खे कानून जे हवाले करे छॾींदुसि? तूं मूंखे गिरफ़्तार कंदी? न, हरगिज़ न। हिन खां अॻु तोखे मरणो पवंदो। हेलो, किथे आयो? ऑफिस में आया, बस घर पे ही अचा।
निकिरण वारी हुयसि। सुमेरा मिली? जी न, छो? पंहिंजी पुलिस जी त तोखे ख़बर आहे न, हिकु पेनू औरत खे सुमेरा सम्झी थाणे ते विहाई वेठा हुया। अच्छा, जी हा। खुदा कंदो हुनखे असां ई ॻोल्हे वठंदासीं। ठीकु आहे, मां फोन रख। शुक्र थियो जो उहा शाहीन खे न मिली, न त वॾी गड़बड़ थी वञे हा। सुमेरा चङी औरत हुई, मां हुन सां प्यार कंदो हुअसि। हो मूंखे बेपनाह चाहींदी हुई, पर थोड़ी बेवकूफ़ हुई। मां हुनजी बेवकूफ़ी जो फ़ाइदो वरितो ऐं हुनखे जेल मोकिले छॾियो। ख़बर थी शायद जॾहिं मां तोसां मिलियुसि त पोइ हुन बेवकूफ़ औरत खे छॾिणो पियो। सजाद पुट, ओ या तुझी मम्मा तोखे हिते पार्क में ॻोल्हण। तूं हे कर कि वञी भाकुर पाए सरप्राइज़ ॾेई अच। ठीकु आहे? शाबाश, हलो वञ 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 वञ। बेटा ॾाढा थुल्हा थी जाई में नालो छा अथव? सॉरी मैडम, ये तव्हांखे मम्मी चई। मैडम जॾहिं खां हिनजी माउ हिनखे छॾे वई आहे, ये हर औरत खे ॾिसी हुनखे मम्मा चवंदो आहे। तॾहिं खां हर औरत में ही पंहिंजी माउ जो रूप ॾिसंदो आहे। हिनखे माफ़ करे छॾियो, ही ॿार आहे। हाउ स्वीट ही इज। तव्हां मूंखे मम्मी चई सघो था। मैडम इहो कीअं थो थी सघे थो? सॉरी मैडम, मूं त तव्हांजो नालो ई कोन पुछियो। शाहीन। ॾाढो सुठो नालो आहे ऐं शाहीन मूंखे पसंदि आहे। माफ़ कजो, शाहीन पकी। रियली? जी हाँ। ऐं तव्हां? सुहेल अमीन। इट्स आल्सो गुड नेम। थैंक यू। शाहीन याद अथई, उन ॾींहं खां पंहिंजी मोहबत शुरू थी ऐं नेठि पाण शादीअ जो फ़ैसिलो करे छॾियो। तूं सचुपचु सम्झी थी त मुंहिंजी पहिरीं ज़ाल मरी चुकी आहे। आही न तूं बि बेवकूफ़।
माई तो किथे हुई है? एतरी देर छो के आई? मैडम छाजी मामा लगाई अथई? तोखे खबर ना है? मां तोखे हिक बेरो अग में भी चांस ॾिनो हुयो। अॼु देर करे तो पंहिंजो चांस विञाए छॾियो आहे। पूरा 2 कलाक भाॼी वठण ते लॻाया अथई। हथ न ॿध, मां तोखे घणो सुञाणे चुकी आहियां। हिक त सुञाणप कार न थई, मथां वरी देरियूं करे थी अची। बेगम साहिबा मूंखे कुछ ॾींहं हिते रहण ॾियो, पोइ मां पाण ई हितां हली वेंदसि। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। तूं शायद मूंखे नथी सुञाणी। मां सिर्फ हिक बेरो चांस ॾींदी आहियां। मैडम मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। पर वरी छा? निकिरी वञ हितां। तो जहिड़ी नौकराणी मूंखे मुफ्त में बि न खपे। निकिरी वञ। अभी 5 ॾींहनि जा पैसा वरतियूं मन। ॾाढी अजीब औरत आहे। मूं तुंहिंजी बेइज्जती करे तोखे घर मां कढियो पए, उन जे बावजूद भी तूं मुंहिंजी जान बचाई। नौकराणी आहियां न, नौकरनि जो कमु त मालिकनि जी ख़िदमत करण ई हूंदो आहे। मूंखे माफ़ कर, मूं तोखे ग़लति समझियो। तूं केॾांहुं बि न वेंदी आहे, इन ई घर में हूंदी आहे। वॾी महिरबानी बेगम साहिबा, वैसे मूंखे ख़ुशि रखंदो। अच्छी उठ। शायद तव्हांखे पक्का है त तव्हां मुजरिम पकड़े सघो था? हा, कीअं? छो त वकील पक ॾिनी आहे। वकील त हर माण्हू खे पक ॾींदा आहिनि। जेकॾहिं उन कुझु न ॿुधायो त पोइ कोर्ट जो पुराणो रिकॉर्ड खोलाइणो पवंदो। उतां त इहा ख़बर पइजी सघे थी त केस में छा छा थियो। इहा त ख़बर कोन पवंदी न त मुजरिम अॼुकल्ह किथे थो रहे। इहा बि ख़बर पइजी वेंदी। कीअं? सही सिधी ॻाल्हि आहे, पुलिस तफ़्तीश कंदी। पुलिस जी तफ़्तीश जी त तव्हांखे ख़बर आहे। ख़ैर, असां त पूरी कोशिश कंदासीं। बाय द वे, हिकु ॻाल्हि ॾाढी दिलचस्प आहे। कहिड़ी? मुजरिम जो नालो बि तव्हांजे नाले जीअं सुहेल अहमद आहे। शाहीन, ये कीअं थो थी सघे? ईअं ई आहे। अजीब ॻाल्हि आहे, तव्हां सुहेल अहमद हिकु नेक शरीफ़ ऐं ईमानदार इंसान आहियो, ऐं हू हद दर्जे जो ज़ालिम ऐं ॾोहारी आहे। बेगम साहिबा चाहे। बेगम साहिबा, तव्हां कल्ह जॾहिं ॿाहिरि विया त हिते हिकु औरत आई हुई। केरु हुई? चईं पे त मां सजाद जी माउ आहियां। अच्छा, सजाद जी मां। ख़बर अथव छा पे चयईं? छा पे चयईं? चईं पे त उहा जेल मां आज़ाद थी आहे ऐं पंहिंजे पुट सां मिलण थी चाहे। पोइ मूं हुनखे चयो त साफ़ घर में नाहे। तो सही चयसि, हू हिकु बदनाम औरत आहे, कातिल आहे, ॾोहारी आहे। उनखे सजाद आख़िर कीअं तो घर में रहाए सघे? पर हुन चयो पे त क़त्ल मूं नाहे कयो।
संदसि मुड़ुस कयो आहे। हर ॾोहारी ऐं खूनी पाण खे ॿिए ॾोही सम्झी ॿिए ते इल्ज़ाम हणंदो आहे। हिकु औरत आख़िर कीअं ऐं छो खून कंदी, इहो त मूंखे बि सम्झ में नथो अचे। सुठो थियो जो तूं हुनखे घर में रहण न ॾिनो। जेकॾहिं आइंदा बि हुते अचे रहण जी कोशिश करे त हुनखे धिका ॾेई घर खां ॿाहिरि कढणो आहे। बेगम साहिबा, इहो त ठीकु आहे, पर ही घर अञा ताईं उनजे नाले ते आहे न। जेकॾहिं हू चाहे त तव्हांखे हिन घर मां वो कढी सघे थी। हा, इहा ॻाल्हि बि थी सघे थी। वीचारी बार बार रोई रही हुई ऐं चई पे त आउं पंहिंजे पुट खे ॾिसण चाहियां थी। ठीकु आहे, हू अचे त पहिरियां हुनखे मूंसां मिलाइजांइ। जी ज़रूर। हाँ वकील साहब, चओ। खतरो? केड़ो? मुझी वाइफ? शादी चवे? अच्छा, त इहो थी पुछे त सुमेरा जो पहिरियों मुड़ुस अॼुकल्ह किथे आहे? वकील साहब, मां सुठो कयो जो हुनखे न ॿुधायो। वॾी गड़बड़ थी वई। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। थोड़ा न लाए सघियासीं त ॻाईंदासीं ज़रूर। हा जी जी जी, हा हा जी जी जी, ओके, बिल्कुल बिल्कुल, मां इन मामले खे हल करे वठंदुसि। ओके, खुदा हाफ़िज़। अच्छा, त इहा ॻाल्हि आहे। मुंहिंजी ॿिली मूंसां ई मियां, शाहीन ज़ाल मुंहिंजी आहे ऐं वफ़ादारी सुमेरा सां बि निभाए। हिन जो मतिलब त पहिरियों ई शाहीन खे मथे मोकिलणो पवंदो। शाहीन के मथे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।